ये ॾिसो त ये कतबा लिखियल जेके आहिनि उहे हेठि किरी पिया आहिनि। हीअ ॾिसो, पर सकाफ़त खाते मूं कंहिं बि माण्हू हिननि जी परघोर न हलंदी। हीअ ॾिसो, हीअ बि कतबो लिखियल आहे, पर छा लिखियल आहे इहो कतबा ईअं ई रहंदा किरंदा विया आहिनि। हीअ ॾिसो, ऐं हीअ बि तव्हां ॾिसो, हीअ कतबो आहे लिखियल। पर अफ़सोस चई करे सघिजे थो त इहे कतबा सॼा हेठि डठा किरिया पिया आहिनि, पर कंहिं बि इन्हनि ते तवजो न ॾिनो आहे। ऐं हिन कतबे ते बि कुझु लिखियल आहे, हीअ जेको तव्हां पढ़ी सघो था। ऐं हीअ कतबा ॾिसो अञा बीठल त आहिनि, पर इहे कंहिं ॾींहुं ॿिए रहंदासीं त इहे किरी पवंदा हेठि। हीअ बि तव्हां ॾिसो, हीअ अॼु बीठो आहे जेको सुभाणे परीहं तां परीहं कॾहिं बि किरंदो हेठि। हीअ असां तारीख़ी क़ब्रिस्तान ठटे जे सोंडा जे शहर नंढड़े जे हिकिड़े तारीख़ी क़ब्रिस्तान ते बीठा आहियूं, जंहिंजे बारे में तव्हांखे मां सभु कुझु ॿुधाए चुको आहियां। ऐं हीअ हालतूं हिन क़ब्रिस्तान जूं, काई परघोर न आहे, बारिशुनि जे पाणी खां बचाव न आहे, कुझु बि न आहे, सॼी तबाही ऐं बर्बादी लॻी पई आहे। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी।